वज़ीर आला सिंध जे ख़ुसूसी माण्हुनि जी बहाली वारे खाते जे ख़ास मददगार ऐं फोकल पर्सन रेन एमरजेंसी ज़िलो ठठो सादिक अली मेमन चयो आहे त सिंध हुकूमत हिन मुश्किल घड़ी में पंहिंजी अवाम सां गॾु बीठल आहे। खेनि कंहिं बि सूरत में अकेलो ऐं बेआरो मददगार हरगिज़ न छॾियो वेंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन यूनियन काउंसिल टंडो हाफ़िज़ शाह जे दरियाए सिंध जे कचे वारे इलाइक़नि में मुतासिर माण्हुनि जे लाइ क़ाइम रिलीफ कैंपनि में मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे कयो। हुन झंडोमरी में क़ाइम बुनियादी सिहत मर्कज़ जो पिणु दौरो करे मुतासिरीन जे इलाज व मुआलिज जी सहूलतनि जी फराहमी जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते हुन मुतासिरीन जे इलाज व मुआलिज जी सहूलतनि जी फराहमी खे हर सूरत में यकीनी बणाइण जा अहकामात पिणु जारी कया। बाद में वज़ीर आला सिंध जे ख़ास मददगार ऐं फोकल पर्सन रेन एमरजेंसी सादिक अली मेमन आपाशी खाते ऐं ॿियनि वास्तेदार अमलदारनि सां गॾु फ़कीर जो ॻोठ अॻीमाणी ऐं RD 77 लॻ पुराणे कट जे हंध ऐं दरियाह सिंध जे PB ऐं ॿियनि हिफ़ाज़ती बंदनि जे मुख़्तलिफ़ हिसनि जो मुआयनो कंदे पाणी जे वहिकरे ऐं दॿाउ जो जाइज़ो पिणु वरितो।